नाज़रीन, ठटो मां ख़बर शामिल कंदासीं। वफ़ा अकरम अब्बासी जी त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पारां बेलन जूं समूरियूं लीज़ूं कैंसिल करण बावजूद ज़िले ठटे ऐं ज़िले सिजावल जे बेलन जूं ॿेले खाते पारां लखें एकड़ ज़मीनूं अञा ताईं जाली लेज़न वसीले ग़ैर मक़ामी माण्हुनि खे किरोड़ें रुपया रिश्वत वठी खेनि ज़िले ठटे ऐं ज़िले सिजावल जे बेलन जूं ज़मीनूं इनाम तौरु ॾियण बाद हिन वक़्तु ज़िले ठटे ऐं ज़िले सिजावल जे बेलन मूलचंद चिलिया झिरक सोंडरा बावपुर अंदास ऐं ॿियनि बेलनि ते मुकमिल तौर ते ग़ैर मक़ामी ॾोहारी ऐं मशकूक माण्हू कब्ज़ा कंदे उते धाड़ियलनि ऐं ॾोहारियुनि जा थाक ऐं पनाहगाहूं ठाहे ॿिन्ही ज़िलनि में सरेआम ॾोही सरगर्मियूं कंदे ॿिन्ही ज़िलनि में लूटमार क़त्ल व गारत ऐं अगवा बराए तावान जहिड़ा ग़ैरक़ानूनी कम कंदे अमुन जे ज़िलनि ठटे ऐं सिजावल जो अमुन ऐं सुकून मुकमिल तबाह कयूं वेठा आहिनि।